मम्मी जिन है न पांखे बादाम यादाश्त लाइ इलाही खाराई आहे, पर बादाम जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो विटामिन आहे जेको तव्हांजी स्किन लाइ इलाही सुठो आहे। मुंहिंजो नालो आहे डॉक्टर उमेश चौधरी। आयो लाल सभई चओ झूलेलाल। हलो ॻाल्हायूं था विटामिन ई जे बारे में। विटामिन ई सभिनी खां पावरफुल एंटीऑक्सीडेंट आहे। एंटीऑक्सीडेंट जो मतिलबु छा आहे? पंहिंजे शरीर में जेकी केमिकल प्रोसेसिस हलनि पियूं उन जे कारण जेका बि फ्री रेडिकल्स या अनवांटेड मटीरियल जंहिंजी पाण शरीर खे ज़रूरु कान्हे उहो जेका मटीरियल ठहींदा उन्हनि खे ॿाहिरि कढण जो कमु जंहिंजो आहे उन्हनि खे पाण चवंदा आहियूं एंटीऑक्सीडेंट। विटामिन ए, विटामिन सी, विटामिन ई, सेलेनियम, ई सभु आहिनि एंटीऑक्सीडेंट। मां सभिनी खां पावरफुल आहे विटामिन ई। तव्हां जेका बि स्किन प्रोडक्ट्स यूज़ कंदा आहियो, फेस वॉश यूज़ कंदा आहियो, उन में तव्हां ॾिसंदा एंटीऑक्सीडेंट रिच, उन में लिखियलु हूंदो ई। तव्हां खाधे मां खणी था सघो, तव्हांजी स्किन लाइ इलाही सुठो आहे। उन लाइ बादाम, सूरजमुखी जा दाणा, अलसी, मूंगफली जा दाणा ऐं ॿिया इलाही सोर्स आहिनि जेका तव्हां घर जे खाधे में ऐड था करे सघो।